नाज़रीन कराची ॾखण जी छा सूरत हाल आहे इन हवाले सां असीं हिन वक़्तु कराची ॾखण जे डिप्टी कमिश्नर ऑफिस में मौजूदु आहियूं जॾहिं असां गॾु असां सां ॾखण जा डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर अब्दुल सत्तार ईसानी साहिबु मौजूदु आहिनि उनखां पुछा कंदासीं सर हीउ सॼो माहौल गुज़िरियल 3 सालनि खां वठी जेकी बरसाति में ईद अचे पई ईद उल अज़हा उनखां पोइ क़ुर्बानी थींदियूं आहिनि छिछड़ा उनखां ओजरियूं इहे रोडनि ते पियूं हूंदियूं आहिनि पूरो कराची हिकिड़ो गंदे ॾेखारींदो आहे उन में जेके गुज़िरियल भेरे बि जेके तयारियूं कयूं हुयूं उन में मुंहिंजे ख़्याल में एतिरियूं फोकस न थियूं हिन वक़्तु तव्हां वटि कहिड़ी उन्हनि जे हवाले सां हिकमत मिली आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। थैंक यू वेरी मच तव्हां अहम मौज़ू ते ॻाल्हायो। सभ खां पहिरियां त तव्हांजे रेफरेंस सां मां पंहिंजे सभिनी ॿुधण वारनि माण्हुनि खे इहो ॿुधाइणु चाहींदुमि त असां साउथ जे हवाले सां प्रॉपर हिकिड़ी प्लैनिंग कई आहे जेका असांजी सॉलिड वेस्ट कंपनी आहे उन सां मुंहिंजी मीटिंग्स बि थियूं आहिनि ऐं हिकिड़ो प्रॉपर तरीक़े जो प्लान करे असां हिकिड़ो कॉन्टीजेंसी प्लान ठाहियो आहे जंहिंमें सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जा माण्हू बि आहिनि ऐं असांजी चाइनीज़ कंपनी जिनखे असां कॉन्ट्रैक्ट ॾिनो आहे सफ़ाई जे हवाले सां उन्हनि हिकिड़ी पूरी स्ट्रेटजी ठाही आहे उन हवाले सां असां 15 कलेक्शन पॉइंट ठाहिया आहिनि पंहिंजे डिस्ट्रिक्ट साउथ में ऐं उन खां अलावा उन्हनि खे 2 ज़ोन में असां डिस्ट्रीब्यूट कयो आहे। मां तव्हां सां लिस्ट शेयर करे छॾियुमि तव्हां पंहिंजे चैनल जे थ्रू सभिनी ॿुधण वारनि खे ॾिसण वारनि खे उहो शेयर करे छॾियो जीअं साउथ जे माण्हुनि खे बि ख़बर पइजी वञे। मीन वाइल असां उन्हनि कलेक्शन पॉइंट ते खणी अचण लाइ नंढड़ियूं गाॾियूं बि अरेंज कयूं तक़रीबन 300 गाॾियूं सुज़ुकियूं जेके आहिनि उहे असां अरेंज कयूं आहिनि ऐं स्टाफ जी प्रॉपर उन्हनि जी असां ड्यूटियूं बि हणी छॾियूं आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेके डंपिंग साइट्स आहिनि जितां कलेक्शन थींदी कलेक्शन पॉइंट्स सां पोइ वेंदा पिट ते जॾहिं हुते डंप उन्हनि कया हूंदा उन्हनि जी डिगिंग बि स्टार्ट थी वई आहे उहो बि मां तव्हां सां शेयर कयां थो डिटेल्स त इहे सॼो जेको ओजरियूं या इन्हनि जो जेको वेस्ट हूंदो आहे जेके क़ुर्बानी जानवरनि जो उहो सॼो उते खणी करे उन्हनि खे डंप कयो वेंदो। गॾोगॾु असां इहो बि तव्हांखे ॿुधायूं त DMC जे स्टाफ सां पंहिंजे हेल्थ डिपार्टमेंट जे स्टाफ सां असां उन्हनि एरियाज़ में पेस्टिसाइड जो स्प्रे बि कराईंदासीं ऐं इन खां अलावा लाइमस्टोन ऐं चूनो वग़ैरह जेको हारबो आहे उन जी बि प्रॉपर स्प्रिंकलिंग जेका थींदी मस्जिदनि जे ॿाहिरां ईदगाहनि जे ॿाहिरां ऐं कब्रिस्तान में ऐं जेके कलेक्शन पॉइंट्स उन्हनि सभिनी ते उहा शइ बि जेका आहे न इंश्योर असां कंदासीं। इन तरीक़े सां असां पंहिंजे जेके कंट्रोल रूम आहे उहो बि हिते इस्टेब्लिश कयो आहे जंहिंमें राउंड द क्लॉक छो जो असां वटि ईद जेका इहा हलंदी आहे इहा कम अज़ कम 5 ॾींहंनि ते मुश्तमिल थींदी आहे। हिकु ॾींहुं पहिरियां ऐं उनखां पोइ 4 ॾींहंनि जी जेको न क़ुर्बानी जो सिलसिलो जारी रहंदो आहे त अनलाइक एवरीवेयर इन पाकिस्तान वी हैव 5 days ईद नो सेलिब्रेशन्स हेयर इन कराची त उन जे मद्देनज़र रखी करे ऑफिसर जी असां मुख़्तलिफ़ जी ड्यूटीज़ बि हयूं आहिनि जेके इन्हनि खे सुपरवाइज़ बि कंदा ऐं तव्हांजे चैनल जे तवसुल सां आवाम खे जेके कॉन्टेक्ट नंबर आहिनि उहे बि मां शेयर करे छॾींदुसि त तव्हां उन्हनि खे माण्हुनि खे ॿुधायो असां पंहिंजी तरफ़ां बि उन्हनि खे अवेयरनेस ॾींदासीं त कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं उन्हनि खे का शिकायत हुजे या उनखे कलेक्शन जे हवाले सां का असिस्टेंस खपे या किथां का अहिड़ी उन्हनि जे नॉलेज में हुजे त तव्हां लिफ्ट न थी आहे कोई बि वेस्ट वग़ैरह त उन्हनि नंबरनि ते असांखे इन्फॉर्म करनि इंशाअल्लाह ताला असां ईद उहे नंबर उते कंसल्टेंट जेकॾहिं AC आहे उन वटि बि मौजूदु आहे। जी बिल्कुलु असांजा ACs वटि बि उन्हनि जा नंबर बि अवाम वटि आहिनि। असांजे सोशल मीडिया जेके नेटवर्क आहे या सोशल मीडिया पेजिस आहिनि उन जे थ्रू बि माण्हू असांखे कॉन्टेक्ट करे सघंदा। इन खां अलावा असां स्पेसिफिक टू दिस इशू असां अलॻि हिकिड़ी जेके नंबर्स आहिनि उहे बि तव्हांखे ॾेई छॾींदा जेको राउंड द क्लॉक उहो मॉनिटर बि कंदा उन ते शिकायतूं पंहिंजी नोट कराईंदा त उन्हनि खे कंप्लेंट्स थींदी। सर इन क़ुर्बानी जे लाइ हिकिड़ा मख़सूस जेके एरियाज़ हूंदा आहिनि जिते क़ुर्बानी कई वेंदी आहे ज़िबह कया वेंदा आहिनि जानवर उहा बि हिते साउथ में थियल आहिनि। जी हा बिल्कुलु उन में ॾिसो मुख़्तलिफ़ जेके मकातब फ़िक्र जा माण्हू हूंदा आहिनि दीनी जेके असांजी जमायतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां बि या पंहिंजी सिविल सोसाइटी उहे कोशिशि कंदा आहिनि त कलेक्टिव जॻह ते हिकिड़ी कई वञे त जेके बि असांजी नॉलेज में ईंदा आहिनि असां उन्हनि जॻहियुनि ते बि प्रॉपर क्लीननेस जो सैनिटेशन जो स्टाफ जेको आहे डिप्यूट कयो आहे त जीअं उन्हनि खे असां फैसिलिटेट कयूं ऐं असां इहा शइ इनकरेज कंदासीं त माण्हू जेको आहे न जीअं इज्तमाही क़ुर्बानी ते अचनि ऐं कंहिं अहिड़ी जॻह ते कलेक्टिवली करनि दैट विल बी ईज़ी फॉर आवर पीपल टू क्लीन इट एज़ कंपेयर के तव्हां हर माण्हू अलॻि अलॻि करे। अच्छा अक्सर ॾिठो वियो आहे जॾहिं बि क़ुर्बानी थींदी आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते अहिड़ा वाक़िया पेश ईंदा आहिनि त जानवर खे या उहो जानवर भॼी थो वञे त पोइ हुनखे फायर करे बि किराइण जी कोशिशि कई वेंदी आहे या वरी अहिड़े मोहल्ले में जिते ॿार बि मौजूदु हूंदा आहिनि औरतूं बि मौजूदु हूंदियूं आहिनि उते बि उन्हनि खे ज़िबह करण जी कोशिशि कई वेंदी आहे पोइ उहो जानवर जॾहिं छिजी भॼी वेंदो आहे त उहो घणो नुक़सानु कंदो आहे। उन हवाले सां कलेक्ट्रेटली तव्हां वटि को लाइमल जुड़ियल आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी जेके फायर करे बि जेके जानवर इहो बिल्कुलु तव्हांजी ऑब्ज़र्वेशन सही आहे ऐं इन हवाले सां मां आवाम खे इहा ई रिक्वेस्ट कंदुमि त इन हवाले सां जेकॾहिं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो कोई इशू अचे थो त
त काइंडली एडमिनिस्ट्रेशन खे पंहिंजे लोकल जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे इंफॉर्म करणु त असां उन्हनि खे हर क़िस्म जी फैसिलिटेशन बि कंदासीं, उन्हनि खे सपोर्ट बि कंदासीं। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। माज़ी में या लास्ट ईद ते बि हिकु ॿ एपिसोड अहिड़ा थिया कि वॾा जानवर जेके आहिनि उहे जॾहिं ज़िबा थिया त उन महिल उहो उनजे कंट्रोल में न अची सघिया, उन्हनि माण्हुनि खे काफ़ी नुक़सान बि थियो, ॿार वीचारा जेके उन्हनि खे बि काफ़ी तकलीफ़ आई। त मुंहिंजी रिक्वेस्ट इहा ई हूंदी सभिनी पंहिंजे शहरनि सां त इन मामले में असां सां ताउन कनि। जेकॾहिं उनखे कंहिं क़िस्म असिस्टेंस खपे थी, असांखे ॿुधाइनि, मैन पावर खपे थी, असांखे ॿुधाइनि, असां उन्हनि खे प्रोवाइड कंदासीं। सर आख़िरी सुवाल इहो त सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जेको कमु आहे सॼो इहो डंपिंग करण वारो, इहे टोटली तव्हांजे ज़िले में केतिरे डंपिंग पॉइंट्स ॿुधायो तव्हां हिकु भेरो ॿीहर असांखे उहो ॿुधाइजो, ऐं उनखां अलावा उहे जेके डंपिंग पॉइंट करण लाइ जेके गाॾियूं आहिनि उहे टोटली केतिरियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि अंग अखर आहिनि त उहे शेयर कंदो जी बिल्कुलु। असां वटि जेके ज़िले में जेके कलेक्शन पॉइंट्स आहिनि, असां 15 जेके आहिनि कलेक्शन पॉइंट्स आहिनि, उन्हनि जी डिटेल्स मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। इन हवाले सां असां जेके गाॾियूं आहिनि जेका 5 एक्सकेवेटर्स आहिनि ऐं 4 लोडर्स आहिनि ऐं तक़रीबन 5 असां वटि डंपर्स आहिनि। इन खां अलावा असां वटि नंढियूं गाॾियूं जेके आहिनि तक़रीबन 300 गाॾियूं असां रेंट ते अरेंज कयूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां लिफ्ट करे कलेक्शन पॉइंट ते ईंदा। कलेक्शन पॉइंट्स तां जेके वॾियूं गाॾियूं आहिनि असांजी उहे उतां जेके आहिनि लिफ्ट करे पोइ डंपिंग साइड ते वेंदियूं। अच्छा, इन में जेकॾहिं को अमलो कोताही करे त नथो पहुचे हुते? जी बिल्कुलु, छो जो ईद जूं छुटियूं आहिनि, हर को माण्हू चाहींदो आहे त पंहिंजे घर वारनि सां ईद करे, ऐं इन्हनि ॾींहंनि में लेबर खे अरेंज करणु ऐं माण्हुनि खे कम ते वठी अचणु हिकिड़ो वॾो मुश्किल टास्क हूंदो आहे। पर छा जो इहा ड्यूटी असांजी हर साल लॻंदी आहे, त इन हवाले सां असां पंहिंजे स्टाफ खे मोटिवेट बि कयो आहे ऐं उन्हनि खे असां इंसेंटिव बि ॾींदा आहियूं जेके माण्हू ईद ते असां सां गॾु हूंदा आहिनि। त उमेदु त आहे त इनशा अल्लाह ताला इन दफ़े बहितरु शो थींदो। जी बिल्कुलु, अवां डिप्टी कमिश्नर ॾखण कैप्टन रिटायर्ड अब्दुल सत्तार ईसाणी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त मुकमल तौर ते हिकिड़ो जेको आहे सो प्लान जोड़ियो वियो आहे, हिकमत अमली जोड़ी वई आहे, जंहिंखां पोइ जेके नंबर्स आहिनि उहे पिणु ॾिना वेंदा। उनखां पोइ उन नंबरनि ते राब्तो करे जेके इलाइक़े में जेके आलाइशूं आहिनि, गंद कचिरो जेको फिटो कयो वेंदो आहे, उन्हनि खे खणण जी कोशिशि कई वञे। इहो पिणु DC साहिबु ॿुधायो त इन जेके अमलो मुक़ररु कयो वियो आहे, इन में जेके बि कोताही कंदा उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वेंदी। जी।